मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। आवाज़ बुलंद जो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि मकर ढोल ढिलो मकर ढोल ढिलो ना तो निमाणी सा कोने कमीनिया जो बगैर तो बिलो सुन तो जो ना निलो यार बठो वेठड़ी आहिया। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जी दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल गोठ कांडेरो खान कीरियो नज़द भिरिया सिटीअ जे मोहतरम हाजी बशीर अहमद कीरे जेको पंहिंजे ख़ानदान जो सरबराह पंहिंजे नंढड़े बचड़े छो तो पुट भी बचड़ा होंदा हन पोटरा भी बचड़ा पर मुंड खां लामू अञा वधीक मिठो हूंदियूं आहिनि। नंढड़े राजा नाले बचड़े जे तोहर जे मौके ते पंहिंजे पुट मंज़ूर अहमद कीरियो खे राजा घोट राजा उन जे बाबा जो नालो मंज़ूर अहमद कीरियो ज़िक्र जी दुरूद जी महफ़िल सजाई है इंशाअल्लाह ताला जे रब जी ज़ात ने तव्हां असांखे घुरायो आहे हिते पहुचायो आहे इंशाअल्लाह उहो तव्हां सां सभिनी जो बेड़ो पार फरमाईंदो। दिल चवे थी त बचार तव्हांखे ॻाल्हियूं उहे ॿुधायां जेके तव्हां ज़िंदगी में कॾहिं भले न ॿुधियूं हुजनि। तक़रीरूं सभु को ॿुधे पियो मुंहिंजो बि कमु आहे रोज़ हुते हुते तक़रीरूं करणु मालिक जी महिरबानी सां। जिंदगी में हिकिड़ी उम्मीद रखी त अल्लाह पूरी कंदो त सजण साईं जो गुलाम आहियां। एक मुक़रर जे हैसियत में मां भी पंहिंजी तारीख़ इहा लिखां त माण्हुनि खे इंतज़ार मूं न करायो आहे पर मां माण्हुनि जो इंतज़ार कंदो। अल्हम्दुलिल्लाह रब जा लख एहसान 98 सैकड़ो सव मां 98 प्रोग्रामन ते मां टाइम खां पहिरीं पहुचंदो सव मां 98 प्रोग्रामन ते मां टाइम खां पहिरीं पहुचंदो हां। बिन प्रोग्राम ते सव मां का लेट थींदी आहे अल्लाह ताला मुआफ़ फरमाए वरना मुंहिंजी कोशिश हूंदी आहे छो त हिकु दफ़ो रुॻी मुंहिंजे कामिल मुर्शिद महबूब सजण साईं दामत बरकातुहुल आलिया फरमायो फ़क़ीरो ख़ासि करे ओ मौलवियो दुनिया के इंतजार करण जे बजाय कदे पान इंतजार करण सिखो छो त ही जेका रौनक
आलिम केॾो बि भलो हुजे पर जे ॿुधण वारा न हूंदा त छा खेड़ीअ खे ॿुधाईंदो छा। आलिम केतिरो भी मुंहिंजा दोस्त इल्म वारो हुजे पर उन जे इल्म जो सही हक़ तॾहिं अदा थींदो जॾहिं अल्लाह जे मखलूक खे फ़ाइदो पहुचे, उन्हनि जे दिल में इश्क़ मुस्तफ़ा ख़ौफ़ खुदा पैदा थिए त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कोशिश मुंहिंजी पूरी आहे त ज़िंदगी जी ख़बर नाहे केतिरा ॾींहं या महीना है या साल मां पंहिंजे टाइम जी पाबंदी करे पहुचा। मां भले इंतजार कया इन गाल में कोई फर्क नथो पवे, कम अज कम रहती दुनिया ताईं दोस्त याद कंदा त्यार को त फकीर हुयो जेको ईंदो हो असां जो इंतजार कंदो हो इंशाअल्लाह ताला। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जा पंहिंजे बांधन जे मथां लखे एहसान करोड़े करम हन लेकिन उन करीम रब जा तमाम एहसान हिकड़े पासे ऐं जन के अल्लाह महबूब जो गुलाम बनायो इहो एहसान सभिनी खां निरालो। खुदा जिंदगी तो सभिनी खे ॾिनी आहे, हुस्न तो खुदा सभिनी खे ॾिनो आहे, जवानी तो खुदा सभिनी खे ॾिनी आहे, दौलत तो खुदा सभिनी खे ॾिनी आहे पर पंहिंजो महबूब मुस्तफ़ा खुदा सभिनी खे कोन ॾिनो। अजीज दोस्तों उन बेनियाज रब पंहिंजे महबूब खां जॾहिं ऐलान करायो त पंहिंजे महबूब खे हुकुम फरमायो त मुंहिंजा महबूब ऐलान कर कुल मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा जे पंहिंजे पाक लबड़न खे खोल ॿुधाए मुंहिंजे मखलूक खे त या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ ऐ इंसानो मां तव्हां सभिनी ॾे अल्लाह जो रसूल बणजी आयो आयो। यो ऐलान कह कयो जो मदीने जे घोट कह कयो मूसा रुई ॻाल्हाईंदा अचो बस। यो ऐलान कह कयो मदीने जे साईं ऐलान करण वारो रहमतल लिल आलमीन कराइण वारो चो रब्बुल आलमीन। रब्बुल आलमीन फरमाए त मुंहिंजा महबूब ही ऐलान कर मुझे मुस्तफ़ा करीम ऐलान कयो हबीब का इहो ऐलान कराए उन बेनियाज रब वरी जेको पाण पंहिंजे कुदरत सां ऐलान फरमायो। अल्लाह फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह फरमायो मां अल्लाह एहसान कयो मोमिनन जे मथा जो मां रब उन्हनि खे पंहिंजो महबूब अता फरमायो। थोरो तवज्जो मां हिकु ॿ ॻाल्हि छो त हारीअ जो कमु हूंदो आहे पहिरीं ज़मीन ठाहे जमीन ठाहे जॾहिं ज़मीन तैयार थी वञे पोइ बिजड़ो छटींदो त अल्लाह कंदो त चङाई थी पवंदी पर जे अॻे ई ज़मीन भितर खेड़ी वरी इहे सखड़ो बिज उछलाईंदो त मज़ो न थींदो। पहिरीं तव्हांजे हिन थोरो ख़यालनि जे ज़मीन खे मां सिधो करणु थो चाहियां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बेनियाज़ रब तो असां सां केतिरो प्यार कयो आहे पहिरीं पंहिंजे रब जो प्यार थो तोखे ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजे अल्लाह फरमायो त मुंहिंजा महबूब तू ऐलान कर कायनात जे ज़रे ज़रे जे इंसाननि जे लाइ मां ऐलान थो कयां पंहिंजे मखसूस बांधन जे लाइ। मुंहिंजा मौला इहे चयो अल्लाह फरमाए थो महबूब मता को सुभाणे तोखे मयार ॾे या तुंहिंजे ग़ुलामनि खे चवे त तव्हांजो नबी आयो त हुयो पर रुॻी मोमिननि जे लाइ आयो हो। तू ऐलान कर त मां तमामु इंसाननि जे लाइ मां बेनियाज़ रब थी ऐलान थो कयां त आयो महबूब सभिनी ॾे आहे पर महबूब जो ग़ुलाम उन्हनि खे बनाईंदुसि जिन खे मां रब पाण चूंडींदुसि। त मुझे महबूब मुस्तफ़ा जी गुलामी इहा नंढड़ी नेमत अल्लाह जी नाहे बल्कि एडी वडी नेमत जो सजी जिंदगी जे करे तवां सा नफलन में गुजारियो अल्लाह जी इबादत कंदे गुजारियो शुक्रानो अदा कंदे गुजारियो तने बि अल्लाह जे इन नेमत जो शुक्रानो अदा करे नथा सघां।
अन्या बेन लफ्ज़न में समझ जहते अल्लाह राज़ी थींदो आहे जहते ॻाल्हायो जहते अल्लाह राज़ी हादी केरा जो मुझो अल्लाह हिदायत केर दींदो आहे मुझो रब्बुल आलमीन जहते अल्लाह राज़ी थींदो आहे ख़बर थी उन खे छा कंदो आहे उन जे दिल में पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो पैदा फरमाईंदो साधारण साधारण लफ्ज़न में तुझे दिमाग जी ज़मीन खे ठाहियां जहते अल्लाह राज़ी थींदो आहे उन खे छा ॾींदो आहे पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता कंदो आहे ऐं जहते वरी महबूब मुस्तफ़ा राज़ी थींदो आहे उन खे छा मिलंदो आहे जो उन खे अल्लाह जे वहदानियत जो दर्द नसीब थींदो अञा खोले समझाई अन्या खोले समझाई नालो ही उन जवान जो खणा जंहिंजे ॿुधण सां जान में कंबली अचे वञे जंहिंजो नालो ॿुधण सां कुफारनि जूं दिलियूं लकी वेंदियूं हुयूं ऐं जंहिंजो नालो ॿुधण सां त छा पर जंहिंजो पाछो ॾिसण सां शैतान मैल परे भरी वञे उन जो नालो खणा या तव्हां ॿुधाईंदो नालो छा आहे हज़रत अमीर उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिं वक़्त में अन्या शैतान उन जे मथां सवार हुयो त उन जे हथ में तलवार हुई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो ऐं संदन जे दीन जे पैगाम जो बिल्कुल मुखालिफ हुयो उन वक़्त ताईं शैतान उन जे मथां सवार हुयो जॾहिं अल्लाह उन उमर बिन ख़त्ताब खे पंहिंजे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल फरमायो हिदायत ॾियण जो इरादो फरमायो त अल्लाह जे ज़ात उन उमर बिन ख़त्ताब जे दिल में कंहिंजी मोहब्बत पैदा कई जवाब ॾियो जो मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत अल्लाह पैदा कई वो उमर बिन ख़त्ताब उहा तलवार खणी काने आयो जो मदीने वाले मीर जे दरले ते आयो जने हुजूर जे दरले ते आयो अचे हुजूर जी गुलामी कबूल कई हुजूर जी मोहब्बत कबूल कई हाने मुझे मदीने जे मीर उन के केड़ो कस दस्यो जो मदीने जे मीर चयो ए उमर हथ हथ में नहीं पढ़ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू जवाब दियो जेते रब राज़ी थियो उन के छा मिलियो जो दरे मुस्तफा मिलियो ए जेके जेते मदीने जो घोट राज़ी थींदो आ उन के दरे खुदा मिलंदो अन्या टियों दलील मुखे ॾियण दे अल्लाह ताला हादी हिदायत ॾियण वारो आहे लेकिन उन हिदायत जो रस्तो अल्लाह ताला जी ज़ात कंहिंखे अता फरमायो जो पंहिंजे महबूब खे यानी अल्लाह को हिदायत वठी ॾियण वारो आहे मदीने जो ताजदार कुरान रब जे तरफ का नाज़िल थियो तो असा के वठी ॾियण वारो केर आहे जो मदीने जो ताजदार थोड़ो अकुल के हाज़िर कर अल्लाह हर जगह ते हाज़िर नाज़िर आहे या नाहे आहे ईमान पक्को आ जेको हर जगह ते हाज़िर नाज़िर हर जगह ते मौजूद आ हर घड़ी मौजूद आ वो भी पंहिंजो हर हुकुम डायरेक्ट तोखे नथो ॾे वो हर हुकुम पंहिंजे यार खे थो ॾे पंहिंजे महबूब खे थो ॾे ऐं मुसलमान सोच जॾहिं हाज़िर नाज़िर थियण जे बावजूद पंहिंजो हुकुम तोखे डायरेक्ट नथो ॾे त तूं कहिड़े बाग जी मूड़ी है जो पंहिंजो अमल डायरेक्ट रब जे दरबार में थो पहुचे याद रखी मुझो महबूब मुस्तफा खुदा खालिक मखलूक जे दरमियान में उहा पुल्ला खालिक खां वठी मखलूक खे ॾींदो आहे ऐं मखलूक जूं वरी नेकियूं खणी खालिक जे दरबार में पहुचनि
काई अहड़ी नेकी नाहे जेका दरे मुस्तफा का सवा अल्लाह जे दरबार में कबूल पवे। याद रख भला सादन लफ्जन में दीन जे ठेकेदार का एकड़ो सवाल कया सादन लफ्जन में जे कदे मुसलमान को शख्स नाहे ऐं ओ खैर जो कम रस्तो थो ठहराए नलको थो हड़ा अदा खैर जा कम नलको हणाई भला जी एनजीओस अमेरिका जे तरफ का जेके आयूं सभनी के खबर काई बुझाई काने का कुरान पढ़ण ला मां तैयार हां लेकिन पहिरी बुधो उनन नलका ठहराया रोड भी ठहराया घणो कुछ खैर जो कम कयो मुखे सिर्फ एतरो बुधायो त कयामत जे दिहाड़े उनन के इने जो अजर मिलंदो या को न मिलंदो जवाब सोची को जवाब दियो ये ठका वणो चुप छो था थियो जवाब दियो न मिलंदो न मिलंदो छो न मिलंदो जने त नेकी तो उन कईया नेकी तो उन कईया रोड ठहराण नेकी जो कम कोने छा नलको हणाण नेकी जो कम कोने छा कहीं गरीब के खाधो पहुंचाण नेकी जो कम कोने छा बिल्कुल आहे नेकी जो कम त कयो थन पर उनन के अजर न मिलंदो छो जे अजर मिले त जन्नत मिले न मौलाना साहब जे अजर मिले त जन्नत मिले हाने नेकी उनन कईया मगर अजर न मिलंदो छाजे करे न मिलंदो जो रब चवे थो उनन नेकी त कईया पर मुझे महबूब के कबूल कोन कयो मौला तो तू अजर कौन दी दे रब तो अजर दी दो मौला किथे दी दे रब तो इने जो अजर इनन के दुनिया में दे छई इनन के सलामती दींदुस इनन के दौलत दींदुस इनन के इज्जत दींदुस इनन के हुस्न दींदुस इनन के मिल्कियतू दींदुस इनन के कारखाना दींदुस इनन के फैक्ट्री दींदुस सब कुछ दींदो मान मां रब के जो रखण वारो नया नहूण दींदो मान पर इनन के दुनिया में दींदो आखिरत में हिस्सो रुगी उन के दींदुस जेको मुझे मुस्तफा जो गुलाम आखिरत में हिस्सो उन के मिलंदो जेको कुरान पढ़ा हर गाल में रब जो कुरान पढ़ने ला तैयार है हर गाल जे अंदर अल्लाह जो कुरान बुध अल्लाह फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा फहुवा मुमिन फलनुहयियन्नहु वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून मुझे बेनियाज रब फरमायो नेक अमल करने वारो मर्द हुजे या औरत हुजे नेकी करने वारो मर्द हुजे या औरत हुजे पर मुझे करीम रब शर्त लगायो वहुवा मुमिन पर हुजे ईमान वारो छावारो हुजे ईमान वारो इते पीह मां तो के रब जे कुरान का परी सवाल करे पुछी दिया ओ मुझे करीम रब असा बेअकुल हो बेसमझ हो ईमान वारो केर हुंदो अल्लाह जे ज़ात फरमायो मुझे पाक कुरान करीम के खोल जने रब जो कुरान खोलियो सी अल्लाह फरमायो सूरे अहज़ाब के खोल जने सूरे अहज़ाब खोली सी रब फरमायो मुझे कुरान के पढ़ जने पढ़ियो सी त लिखियो पयो नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो ईमान वारन जी
निशानी रब बुधाए रहियो आहे ईमान वारा उहे हल जेके पंहिंजे जान खां बि वधीक मुंहिंजे मुस्तफा सां प्यार कंदा आहिनि। कुरान चो सचो जो कुरान सचो आ सचो कुरान फरमाए रहियो आहे ईमान वारा उहे जेके मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात सां पंहिंजे जान खां वधीक प्यार कंदा आहिनि ऐं अज़वाजुहु उम्महातुहुम मुझे महबूब जे सभिनी घर वारनि खे पंहिंजी चीजल अमड़ करे सॾींदा आहिनि। घणी निशानी रब ईमान वारनि जो ॿुधायूं। पहिरीं निशानी कहिड़ी ईमान वारो उहो आहे जेको मुंहिंजे महबूब खे पंहिंजे जान खां वधीक अज़ीज़ रखे। ॿुधायो जेको नान मुस्लिम आहे उहो मुंहिंजे मुस्तफा सां ईअं प्यार कंदो आहे? जवाब प्यार कंदो आहे? न कंदो आहे। प्यार केर कंदो आहे? जो प्यार उहो कंदो आहे जेके रब ईमान जी दौलत नसीब कंदो आहे। ईमान जी दौलत कंहिंखे मिलंदी आहे? जो जेको दरे मुस्तफा ते प्यार बि कीअं कबो आहे? ॿुध मुंहिंजे हुज़ूर जो सहाबी आहे केरा जवाब ॾे मुझे आका करीम जो सहाबिया गौर सां गाल बुझजा जो तज तोहर जी महफिल तोहर जे महफिल में रब जे कुरान जी महफिल तोहर जे खुशी में हुजूर जे दुरूद जी महफिल ओ मंजूर अहमद सजाइण वाला तमा के किरोड़े मुबारक जने कब्र में पहुंचदो इन महफिल जो जने अजर मिलदो खबर पौंदी त महफिल सजाइण सौदी पर अजर रब केतरो अता फरमायो। छा था समझो हेड़े दौर जे अंदर माइन सा मुहजण सौलो सब के खबर आ दा गुजाई के को काने जरे का शादी थींदी आ त अल्लाह जे कुदरत सा औरत वेचारन के जणो रब एकड़ो मौको देई छडींदो आ उनन जी तबीयत आ फितरत आ छा में मंजूर अहमद सा न थियो हुंदो त को डचको सचको करा को वडा ही करा हु करा जरूर थियो हुंदो पर जे न थियो थस तदे तो खुश नसीबा ए जे थियो थस उन कबूल न करे जिक्र जी महफिल सजाई वडो खुश नसीबा रुकी उन जे घर ते न जिते जिते रब जे कुरान जो आवाज हली रहियो बुधा त रहमत वसी रही है या न वसी रही? हे जमीन हे वणन जा पन हे पखी आसमान जा फरिश्ता हर एक रब जे कुरान जे रहमत सा मुस्तफीज थी रहियो आ जे दो के दो जा दोस्त अजीज रहमत जी निदा ची रही आ अजीजाने मल मा गाल पे कई इश्क जी गाल निकली आई हुजूर जो सहाबिया नालो अजुल अबीब छा नालो याद कर छा नालो जुलबीब नालो मुझे करीम मुस्तफा जे सहाबी जो रंग जो मुआंगुर डाढो ढारणो पर जो रब जो डाढो प्यार दुनिया जी निगाह इन ज़ाहिरी रंग ते हुंदिया पर मुझे बेनियाज़ रब जी निगाह इन कल्ब जे मथा हुंदिया। जुलबीब गरीबा हजरत बिलाल वांगुर मिस्कीना खानदान जो भी मिस्कीना रंग जो भी सादड़वा मगर मुझे करीम मुस्तफा के मौको मिलंदो थस त रात जे टाइम में वुज़ू कराइंदो अच्छा कराइंदो तमन्ना हुन जी हुंदिया त जेडी मल मौको मिले महबूब मुस्तफा के वुज़ू कराया अंदाज़ो लगा उन शख्स जे नसीब दे जेके अल्लाह महबूब जे वुज़ू कराइण जो मौको अता फरमायो। हाँ सुभान अल्लाह एक दफे मुझे करीम आका के वुज़ू कराए रहियो मुझे महबूब फरमायो जुलबीब जी मुझा आका शादी छो न थो करी छा हुजूर फरमायो शादी छो न थो करी जवाब थो दे मुझा आका मुखे खेर दींदो छा जवाब ॾिनई आका मुखे केर दींदो
वरी बियो ॾींहुं वरी हिनखे मौक़ो मिलियो वुज़ू कराइण जो वरी मुंहिंजे महबूब पुछो जलबीब जी मुंहिंजा साईं शादड़ी छो नथो करी आका मिस्कीन खे केर ॾींदो महबूब मुर्की हलिया वञनि हाणे आयो त सही पर दिल में ख्याल कई ऐ जलबीब मालिक रोज़ था पुछनी शादी छो नथो करी इए छो थो चई त मूंखे केर ॾींदो इए छो नथो चवी त मुंहिंजा आका हुकुम कयो मुंहिंजे महबूब जो हुकुम थे जलबीब शादी करण लाइ तयार दिल में ख्याल रात इंशाअल्लाह ताला महबूब जी हुकुम कदा जवाब मटे खिदमत में अर्ज कदस अज हबीबन के वुजू त कराई मगर मुझे महबूब पुछो मुझे मुस्तफा करीम पुछो कोन जलबीब खां बिना पुछण जे जीअं महबूब रवाना थिया दिल में ख्याल थो करे लुड़क अखड़न में लड़ी आया त शायद मूं गलत जवाब दिल में सोचो आ छो त सहाबा के खबर हुई त असांजे जेको दिल जो हाल हूंदो आ मुंहिंजे महबूब खां कॾहिं बि रब बेखबर कोन रखंदो आ जलबीब जे दिल में ख्याल आयो शायद मुझे दिल जो ख्याल भलो नाहे दुख में अञा लुड़क आया मुझे महबूब वींदे वींदे पंहिंजा ज़ुल्फ पोइ ते छा वराया चओ त सही वदुहा जे चेहरे वारा फलैल जे ज़ुल्फन वारा वदुहा जे चेहरे वारा फलैल जे ज़ुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे हाँ वदुहा जे चेहरे वारा फलैल जे ज़ुल्फन वारा जे तुझो ज़ुहूर न थे हाँ जग पैदा मूर न थे अजीज़न मन मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजा ज़ुल्फ मुबारक परे करे पोइते निहारियो जलबीब जे अखड़न में लुड़क लड़ी रहिया हन मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ओ जलबीब जी मुझा आका ओ जलबीब जी मुझा आका ये लुड़कड़ा उख दरबारे मुस्तफा में जेको रोंदो ईंदो आ ओ खिलंदो ईंदो आ रहमतल लिल आलमीन जे दरबार में रोवण जी ज़रूरत कहिड़ी आ लुड़कड़ा उगी बस थो करे मुझे मुस्तफा पुछो ओ जलबीब शादड़ी छो नथो करी अज रूह दे जवाब तो दे ओ मुझा करीम आका महबूब हुक्म कर जलबीब शादी करला तैयारा जंहिंजे नाले हबीब हुक्म कदा जलबीब इनकार कोन कंदो ऐ मुझा मुसलमान भा ओ गोठ कांडेरो कीरियो जे पंड ते वेही करे रब जो कुरान मुझे मुस्तफा जो फरमान बुधण वारा मुझे हबीब फरमायो ऐ जलबीब जी मुझा का फलाणो अंसारी एक वडो अमीर शख्स उन वटे हिकड़ी न्याणिया वञी मां मुस्तफा जा उनखे सलाम दे ऐ वञी चमीस त महबूब मुखे तुझे न्याणीअ सां शादीअ जे लाइ मोकिलियो आ गौर कर
हबीब उनके फरमायो वञ उनके न्यापो दे त पंहिंजे न्याणीअ खां पुछे अगर उन जी न्याणी कबूल थी करे त मां मुस्तफा तोखे मोकिले रहियो आहियां। दुनिया में ये न थींदो आहे जो घोट सिधो सो रिश्तो वठण वञे, घोट जो रिश्तो को ॿियो वठंदो आहे, पर जेके घोटन जो घोट मोकिलींदो आहे हो रिश्तो पंहिंजो पाण वठण। जुलबी बो गरीबा मिस्कीन हाल गरीबिया पर दिल अज वडी थी वया वनी भी रहो सोचे भी रहो त हेडे अंसारी अमीर दे वनी रहो एकड़े पासे जदे अकुलो गालिब थे त दिल में ख्याल पियो करे खबर ना है अगलो छा चवंदो, पर जदे इश्क गालिब थे त वरी जवान थी करे चवे त मां बिन धड़को ना है मुखे बे मुस्तफा करीम मोकलियो मंजिल तय कदो वनी उन अंसारी जवान वट पहुतो जी उन वट पहुतो अस्सलामु अलैकुम व अलैकुम अस्सलाम बेटा खुश मरहबा थिया ने खबर की आयो जे तो महबूब मुस्तफा जा सलाम खणी आयो। अंदाज़ो लगा मुझा दोस्त अजीज महबूब जा जने के दीवाने के सलाम मिलन उन जे दर में घर में खुशी जो मुझा दोस्त मकाम चाहूंदो मंजर चाहूंदो न्याणी हिकड़िया घरवारी पोइते बिठिया हे अंसारी साहबी हुजूर जे पैगाम आणींदड़ सा गाल्हाए रहियो आ होडा न्याणी मां बुधी रहियान मुझा दोस्त यकदम जे खाधे पीते जो इंतजाम थी वयो उन घर धड़ीए पुछो रुगी सलाम खणी आयो या हुजूर जो को पैगाम खणी आयो। जवाब ने ओ पुछण वाला हुजूर जा सलाम भी खणी आयो पैगाम भी खणी आयो पैगाम कहड़ो चवे तो तुझी हिकड़ी न्याणिया मुझे आका फरमायो पंहिंजे न्याणीअ खां पुछ जे कदे उहा राज़ी हुजे त मुझे हुजूर मुखे तुझे न्याणीअ सां निकाह करण जी इजाजत ॾियण फरमाई पिया 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 अंदर मां बुधी रहिया मां जी जो बुधो हिकड़ी न्याणीया मां के जल्द में पांजे मुड़स के अंदर सड़ो कंदिया अन्या न्याणीअ को परे साल मुड़स पाण में मशवरो था कन होडा अकुल जी गाल थी अचे त हुजूर जे गुलाम ने निहारे चवन था गरीबा असा जी हिकड़ी न्याणीया एडी हसीनो जमीला किया कयो छा कयो अन्या पाण में मशवरो था कन उनन जी न्याणी जे कन ते आवाज पहुंची वयो ओहा न्याणी टोड़दी चवे थी ओ मुजी अम्मा ओ मुजा पापा इहो न सोचो त असा जी न्याणी छा चवंदी हीअ हिकड़ी जान त छा पर जे मुखे 100 जानियूं रब ॾे त महबूब मुस्तफा जे नाम तां कुर्बान करण लाइ तैयार हो मुझा बाबा जी मुझे महबूब हुकुम फरमायो मुझा बाबा ये करे छदे इहो न सोच त तुझी न्याणी छा चवंदी तुझी न्याणी बि तुझी न्याणीया जिया तोखे महबूब सा प्यारा तुझे न्याणी खे बि मुस्तफा सा प्यारा। उन अंसारी सहाबी ऐं उन जे घरवारी इहो तय कयो त जॾहिं घोट महबूब ने मोकिलियो त पोइ ख़ैर जी दुआ बि महबूब पाण फरमाई पंहिंजी न्याणी वठी अचनि था हबीब जे दरबार में जुलबी बींदो मुझो महबूब मुस्तफा मुर्गी निहारे फरमाइंदो ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो ओ अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहण वारो तव्हां दुनिया में अल्लाह जी रज़ा कबूल कया मुझे रब तव्हां जे लाइ जन्नत में महल तैयार कराया ने अन्या
सवाल जवाब ही कोन थियो मुझो महबूब मुस्तफा अगे ही बुधाए रहियो बुधाए भी छोड़ ए त मुस्तफा जे गुलामन जी गाला पर मुझो महबूब मुस्तफा त जेके परावा होया उन्हनि परावन सभी मुझो मुस्तफा प्यार करणो फरमाइंदो दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन गाल करण जो मकसद छा निकतो तवज्जो कर मकसद इहो निकतो त मुझे मुस्तफा जे फरमान खे मुझे हुजूर जो फरमान अंसारी सहाबी ताईं जुलबीब पहुंचायो तो ताईं मुझे मुस्तफा जो फरमान हदीस जे जरिए पहुतो या न पहुतो जवाब दे फरमान मुझे मुस्तफा जो पहुतो रावी अबू हुरैरा हुजे या मुझे मुस्तफा जो सुनो अब्दुल्लाह इब्न मसऊद हुजे केर भी रावी हुजे मुझे महबूब जी पाक जिंदगी तो तई पहुंची चुकी है हुजूर जो फरमान तो तई पहुंची चुको है याद रख अल्लाह जो कुरान पहुंची चुको है गालियूं अथी दियूं हन जदे को भी मामलो थींदो है एकड़े पासे अकुल जो जोर हुंदो है एकड़े पासे इश्क जो जोर हुंदो है ये बई पाण में कोन ठरदा हन जेको अकुल ते हलंदो है वो धक खाइंदो है पर जेको इश्क ते चढ़ंदो है वो पार पहुंचंदो है। मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना एक मुझे महबूब जो मौजज़ो बुधाई ताज़ो ताज़ो पढ़ियो थो ॾाढी डिगी स्टडी खां पोइ मुंहिंजा दोस्त उन मौजज़े ताईं पहुतुस कन खोले थोड़ो बुध ऐं यकीनन तो ज़िंदगी न ॿुधंदो छो त मूं ई पहिरों दफ़ो उन जी स्टडी कई आहे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जे लाइ मक्के जे सरजमीन ते काफरन में या गाल मशहूर थी वई कहिड़ी त हुजूर जे पाक चेहरे में अल्लाह नूर में उहा कशिश रखी आ जेको ॾिसंदो वींदो सुभान अल्लाह जो जेको ॾिसंदो वींदो गुलाम थींदो वींदो बच्चा विसरी वींदा मां विसरी वींदी अबो विसरी वींदो औलाद विसरी वींदो याद रखी छॾे या कंहिंजी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ताक़त जो चेहरे मुस्तफा जी ताक़त लेकिन जुमलो मुझो गौर सां ॿुधजा चेहरे मुस्तफा जी ताक़त भला उहो चेहरे मुस्तफा अबू जहल ॾिसंदो हो या कोन ॾिसंदो हो जवाब ॾियो मूंखे उहो ई चेहरे मुस्तफा अबू जहल भी ॾिसंदो हुयो अबू लहब भी ॾिसंदो हुयो उतबा भी ॾिसंदो हुयो शैबो भी ॾिसंदो हुयो रहंदा भी मक्के में हा चवण दे मूंखे चेहरो त ॾिसंदा हुआ पर लिस्ट में नालो लिखियल कोन हो ओॾा फारस मां सलमान निकितो हबश मां बिलाल निकितो जन जो नालो लिस्ट में लिखियल हो किथों किथों खां अची विया जन जो नालो लिस्ट में कोन हो घर घर में हो तॾहिं बि महरूम रहिजी विया गाल सजी लिस्ट में गाल सजी हींअर तहां जेके आया हो पढ़ी आया हो केर थो जो बिना लिस्ट जे वजे जेस ते कार्ड न मिलंदो माण्हू कोन वींदो दुनिया जे कोठ में कार्ड सां वींदो पर ज़िक्र ऐं दुरूद जे महफ़िल में हिन कार्ड सां न पर हुन मंज़ूरीअ सां माण्हू वींदो याद रखी छॾ जेतिरा भी आया हो पाणे ई कोन आया हो मथां सोचो करो हिते भिरिया सिटीअ जा अलाए किथों किथों जा दोस्त हिते वेठा आहिनि जिन खे मां ज़ाती तौर ते सुञाणा थो मुंहिंजा दोस्त उहे पाण न आया आहिनि मर्ज़ी यार जी आहे जंहिंखे चाहींदो आहे पंहिंजे महफ़िल में घुराईंदो हे तुंहिंजो मुंहिंजो कमाल नाहे हे मुंहिंजे महबूब जे दुआउनि जो कमाल
मुझे करीम मुस्तफा जे दुआन जो कमाला तमा गाल वरी फिड़ी न वने खुली न वने मोटी गाल ते अचा त हुजूर के दिसदा त होया मगर हुजूर जे दिसण जे बावजूद महबूब जो प्यार उनके मिलंदो हो जंजो लिस्ट में नालो हुंदो होयो अज भी हुजूर जो हदीसूं ॿुधण वारी त दुनिया पढ़ण वारी त दुनिया पर अमल जी तौफीक उनके मिलंदी आहे जंजो लिस्ट में नालो हुंदो यो हका या जवाब दे तपो गौर सां ॿुध अबू जहल के सब खां वधीक तकलीफ़ हूंदी हुई अल्लाह तव्हां के मक्को नसीब फरमाए जेके विया हो थोड़ी चीज मथे खणो मादसा माशाअल्लाह गंज विया हो माशाअल्लाह हाने ओहे त गौर सां ॿुधो जी गाल कदो भी दुस तव्हां त अखियूं बूटे दीदार पिया कदो जेके न विया हो उन्हनि जे ला दुआ मुंहिंजा मौला इन किरोना किन्नीअ मां जान छॾा गुलामन के जल्द मक्के मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए सभी जे दिल में तमन्ना आहे का केतरी तमन्ना है सुभान अल्लाह जो ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा ओ मुझे बस में हुजे मां उडामी वञा मुझा सोना आका तुझो रोज़ो ॾिसां मुझे बस में हुजे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे दिल रोज़ो मदीनो मदीनो करे शलरब मुझी का किस्मत करे अच्छा बचड़न साण सभिनी खे गॾे अच तुझे अंगण जी चाउठ चुमा मुझे बस में हुजे ओ मुझा दोस्त अजीज कहजो बस ना है कहजो चो चो कहजो बस ना है अल्लाह तो के तौफीक दे जॾहिं मदीने वञी हे फकीर जी गाल सजण साईं जे गुलाम जी गाल ज़हन में रखजा जॾहिं गुंबज़े खज़रा ते नज़र पवई इते केतिरा ई हूंदा जेके ॿ दफ़ा बि विया हूंदा 3 दफ़ा बि विया हूंदा हा या न जेके ॿ टे दफ़ा विया हो हथड़ो मथे खणो तव्हां जा हथड़ा चुमा सुभान अल्लाह मां अर्ज़ तो कयां जॾहिं वरी मदीने वञो हुजूर जे रोज़े अतहर ते निगाह पवे सुबुह जो टाइम हुजे शाम जो टाइम हुजे दीवाना सुबुह जो सलाम कंदा आहिनि शाम जो सलाम कंदा आहिनि गुंबज़े खज़रा जे छांव में वेही करे छटन वारे पासे छांव में वेही करे जन्नतुल बकी वारे पासे छांव में वेही करे शाम जो छावड़ी ओनो हुंदी आ छांव में वेही करे अखड़ियों बंद करे मुझा दोस्त याद कजा त जेके सुबह 70,000 मलाइक हुजूर जे दर ते सलामी ॾियण आया हाणे उन्हनि जी ड्यूटी ख़त्म थियण वारी आ ॼाण वापस वञण वारा थिया मुझे लफ्ज़न में गौर कजा दिल में ख्याल कजा दिल जे ख्याल जे अंदर अखड़ियों तुझूं बंद हुजन ऐं इन ख्याल कजा त हाणे मलाइक मोटियो था वञन जेके ईंदा आहिनि खिलंदा ईंदा आहिनि जॾहिं मोटंदा आहिनि त रोंदा वेंदा आहिनि उन खां पुछी ॾिस त आए त खिली पियो वञी थो त रोई छो थो जवाब थो ॾे आयुसि त ख़ुशीअ में अल्लाह जे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब थी आहे हाणे रोई छो थो चवे थो इन करे रोवां थो जो वरी क़यामत ताईं वरी नंबर मिलंदो अलाए कोन मिलंदो
अजीज़ान मन आलम ख्याल जे अंदर ये समझ तो न मलाइक जे परन में हथड़ो विझी तो चवण लगे यार गाल त बुध तू नूरानी मखलूक मां बशरी मखलूक तो वट गुनाह जो कॉन्सेप्ट ही मौजूद ना है मां त गुनाहगार हां नमाज़ुन में भी सुस्त हां रोज़न में भी सुस्त हां कदे कदे कूड़ भी गालाइंदो हां कदे कदे ही गुनाह भी कंदो हां मलाइक पूछे तो खां तुझो मतलब चाहे तो चयो तो तू चवी थो वरी क़यामत ताईं तोखे हाज़िरी कान मिलंदी मां त ॿियो दफ़ो आयो हां छा चवंदेस चो चो छा चवंदेस मां त ॿियो दफ़ो आयो हां जेॾी महिल तू इहे चवंदे त मां ॿियो दफ़ो आयो हां त मलाइक रोई तोखे चवंदो त तुंहिंजे नसीबनि जहिड़ा मुंहिंजा नसीब किथे छा चवंदो तोखे गौर साबुत छा चवंदो तुंहिंजे नसीबनि जहिड़ा मुंहिंजा नसीब किथे वरी तू चवीस ओ रब जा फरिश्ता तू त नूरानी मखलूक तू त पाक मखलूक नफ्स खां पाक ऐबन खां पाक गुनाहन खां पाक मां त गुनाहगार ऐबदार तोखां मथे कीअं जवाब ॿुधजा उहो फरिश्तो तोखे जवाब ॾींदो बेशक तू सच तो चवी तू गुनाहगार तू जरूर आही मगर तोखे जेका खबर ना है उहा असां के खबर आ कहिड़ी खबर आ गुंबज़े खज़रा ने निहारे मलाइक चवंदो असां ॾिसंदा हुयासीं जॾहिं आधी रात जो इमामुल अंबिया रोई दुआऊं घुरंदो हुयो असां मलाइकनि जे लाद पर तहां गुनाहगार उम्मत ला दुआऊं घुरंदो हुयो मलाइक तोखे चवंदो त मां नूरानी मखलूक ज़रूर आहियां पर रब तोखे इज्जत जो वॾी इन करे ॾिनी आहे बार बार महबूब जे दर जी हाज़िरी इन करे तोखे मिली रही आहे जो हिन सुहिणे महबूब तोला सुभान अल्लाह ऐ मुंहिंजा मुसलमान भाउ तोखे अंदाज़ो ई कोन्हे त मुंहिंजे रब महबूब जे करे तो असांखे केतिरी इज्जत अता फरमाई आहे हैरत लॻंदी आहे उन्हनि मुसलमाननि जे मथां जन के रुगी 5 ॾींहं इबादत कंदे गुज़रिया आहिनि अॼु जे नारो त हणनि असां मुस्तफ़ा जहिड़ा ओ ख़ुदा जा माना मुंहिंजे महबूब जे ग़ुलामनि जे मिटीअ जे बराबर बि केरु न आहे मुस्तफ़ा त मुस्तफ़ा सुभान अल्लाह अज़ीज़ान मन गाल रहजी न वञे गाल पे कयम याद कयो केड़ी जो मक्के पाक जी याद मक्के पाक जी मक्के पाक जी गालड़ी पे कयम तवज्जो कयो अबू जहल जो घरड़ो किथे आ जने अल्लाह तवा के मक्के जी हाज़िरी नसीब कंदो काबतुल्लाह शरीफ जो तवाफ करे जने सफा ऐं मरवा ते वञबो आ हितों जे लिहाज खां चवा उतरे पासे सफा ॾखणे पासे मरवा हितों जे हिसाब सां चवा हिन पासे सफा हिन पासे मरवा जने मरवा जे दर खां ही साम्हूं निहारबो तवा घटी सिधी मुझे मुस्तफा जे घर दे हाजी ये आहे या ना है घटी मुझे जबल अबू कुबैस जे पाण मां मुझे महबूब जे अंगण ते भी दिया उन खां ओरियो अज बाथरूम ठया पिया हन या के जो घर हुयो जो अबू लहब जो घर हुयो जिते अज तू असा हाजत वनी पूरी कदा हो अग्या मुझे महबूब मुस्तफा जो अंगण जिथे लाइब्रेरी ठाहे छडी छन मुझा दोस्त अजीज अबू जहल ॾिठो त जेको अचे तो दिलड़ी खसे पोथो मोटे अचे तो त गुनाहन में भरल जेडी मल मोटे तो त रोंदो महबूब मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो थो मोटे सुभान अल्लाह साड़ थींदो आहे कंहिंखे जो दुश्मन है चो कंहिंखे साड़ थींदो आहे अंदाज मुझा मुर्शिद करीम पीर मिठा से रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइंदा हुया त ओ फकीरो कैसा विढ़ो न कैसा झेड़ो न कयो जेको न ॾिसो तां ते हसद थो करे झेड़ो करण तो चाहे उन सां झेड़ो न कयो सन्हड़े कपड़े पाओ अगू वॾे वॾे पैसे रखो सुहिणी खुशबू लगा घुमो वो आप ही जलवे सी
ताके छेड़े करण जी जरूरत ही कोने का चौथा छेड़ो कयो ता छेड़ो न कयो सुहणी पोशाक पायो सुहणा अखलाक रखो सुठा थी दुनिया ते हलो ता जो दुश्मन ताके दिसी दिसी पाणी में चारणो जे खाकड़ी थी विंदो अल्लाह ताला रखे हिदायत दे त इए अबू जहल भी ईंदन वींदन के दिसी खाक थींदो हुयो दिल में ख्याल के अज तक गली बलिया तने गली सोड़ी हुंदी एकड़े शख्स के जेतरी पघार चवंदे एतरी पघार नींदो में मगर हिकड़ो कम कर केड़ो इन गली जे दर ते बीही रहो जेको भी अगते वने उनके पोइते मोटाइणो थे पहरे मिंथ करे मोटा मिंथ में न मोटे उनके लालच दे लालच में न मोटे डंडो खणी मोटा जा जिया भी मोटा उनके मोटाइणो जरूर थे अबू जहल उन जी ड्यूटी रखी छड़ी हुजूर जी मुखालफत करनी थे मुंहिंजा दोस्त वेही रहो लठ खणी वेही रहो जेको भी ईंदो थो वञे सुभान अल्लाह सलात मुझे अकादे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह लगे तो ताजो शेर शायरी जो मूंगा सुभान अल्लाह लगे ये तो बात जे तो बगाली बुधाए उठा पर भर में जो गालाण शुरू थी तो लगे ये तो बहरहाल मुझा दोस्त गाल अनमोल तो पियो बुधई गाल पूरी बुध पोजी आयो ते थींदो सुभान अल्लाह अबू जहल ड्यूटी मुकर्रर करे छड़ी हमरा लठ खणी वेही रहो जेको अचे उनके हुजूर जे मुखालफत में गालियों बुधाए ओहो हलियो वने जे करे न मञण वारी करे लठ खणी बीही रहे दरवाजो खणी बंद करे सब कुछ करे पयो हिकड़े दी डाडो बुखार थी रोज जा पैसा खणी घर में वञण वारो अज डाडो बुखार थी पयुस लठड़ी भी खणी आयो दरड़े ते भी वेठो मगर बुखार जा मच हुजन गाल्हाए कोन पियो सके रुगी टेक ॾेई लेटी पयो माण्हू अचण वारा अचन पया वञण वारा वञन पया जेॾी महिल शाम जो घर वयो ज़ाल जो उसूल जेको मुड़स रोज कमाए ईंदो आ ज़ाल अचण सां उन जे जेबड़े दे निहारींदी आ त माल आंदो थई आ कोन आंदो थई यो सच्चाई आहे मत तहां वटि ये न हुजे गवर्नमेंट जो मुलाजिम होंदो आ त पहिरी तारीख थी अञा हमरा हो ईंदो घर वारा अगे इस्तकबाल में अञा दरड़ो खड़कंदो उथी वारो कर पुट तुंहिंजो बाबा सही अची आयो छो त ताज़ी पघारड़ी वठी आयो अठन ॾहन ॾींहन खां बाद अञा 15 ॾींहं भी कोन गुज़रदा दरड़ो खड़कंदो छोकरा ॾिस केर आयो आ ॿाहिर लगे ईअं पियो त कायदे आज़म में वॾी ताक़त रखियल यो सच्चाई है अजीज़ान मन मुझा दोस्त अजीज घरवारी हिन के ॾिठो हिन दे निहारे चवे थी अज तू मायूस है चवे तो दर बंद कर त ॻाल्हि ॿुधाई कहिड़ी ॻाल्हि चवे तो अहिड़ी ॻाल्हि छा कमाए आयो है चवे तो एतिरो कुझु कमाए आयो है जो सॼी ज़िंदगी कोन कमायो थम ज़ाल यकदम दर बंद कयो चवे थी ॿी ख़बर छा है चवे तो सच ॿुध चवे तो कहिड़ो आ चवे तो सजो ॾींहुं हुजूर जी मुखालिफत कंदो हुयुसि अंदर मुंहिंजो ईअं सड़ंदो हो जीअं टईअ में तईअ में तेल टच कंदो आहे अॼु बुखार हुयो जिस्म त ॿाहिरों सड़े पियो हुजूर जी मुखालिफत कोन कयमि पर अंदर ईअं ठरी रहियो आहे जीअं गर्मीअ में एसीअ में माण्हू कूल थी वेंदो आहे
ज़ाल चेस ओ बेनीम का खाई सरदार अबू जहल जो वरी गुण थो गाई मोहम्मद मुस्तफा जा चवे तो सच थो बुधाई हकीकत इहा है ज़ाल खबर थव पण चवे थी चुप कर सुबह थी दो मां अबू जहल सरदार के बुधाई दस कहे खाए तुझो तो पखार तो खो तो वठे पर गुण वरी सुने मोहम्मद करीम जा गाए रहियो हे चुपड़ी करे लेटी पयो ज़ाल के दिसे पे तो निंड आई जिया ज़ाल के निंड आई आधी जो आस्ते आस्ते उठी मुझे मुस्तफा जे दरड़े ते हलियो कादे वयो मुझे महबूब जे दरड़े ते हलियो आयो आस्ते आस्ते दरड़ो तो खड़काए वाह यतीमन जा यार नबी मुझे हबीब पूछो खेर जवाब तो दे ओ मुझा सुना अग में तवा जो मुखालिफ पर हियर तवा जो दीवानो पण जी आयो हां मुझे हुजूर दरड़ो खोलियो सजी हकीकत करे बुधाई गौर कर मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ कलमो भरे ईमान आन चवे तो आका कलमो त भरया पर हुनन निपुट्री सा कीय मुहदिया ओडा अबू जहल के छा चवा मुझे मुस्तफा करीम फरमायो ओ तो छा थो चाही चवे तो आका हिकड़ो मुझो अर्ज़ो कबूल कयो मुझे हुजूर फरमायो चवे तो आका मुझे ज़मीन जो नंढड़ो ठुकरो आ अबू जहल जे खजन जे बाग जे परे पासे में महबूब मुझे ज़मीन में कुछ भी ना है मूसा कदजी हलो रात हली खखड़ियों पोखियो सुबह जो सवेल वरी अचा तव्हां कदजी हलो सुबह ताईं उहे खखड़ियूं तैयार थी डोडा डंग झले बीहन त मां दुनिया में ऐलान भी कया त पंहिंजे घर वारी के वठी मुसलमान भी थिया मुझे हुजूर फरमाए बस एतरी गाला तवज्जो बस इतनी गाला जी मुझा आका आधी रात जो मदीने जो मीर गड गड हली रहियो मुझा दोस्त अबू जहल जे बाग मां निकर दे छख खड़ियो खई घड़ियो घणी लालच भी न हुयस छख खड़ियो खणी मुझे हुजूर जे हथड़े में दिने मुझे आका हिक हिक करे कतार में छपूरियो पान फरमायो सुबह जो अच जा कदजी ईदासी पो तू डंग खाए जा बा मुस्तफा अजीज़ान मन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साथ के घरड़े में अंदर छड़े दिल में ख्याल कई ताने अबू जहल के भी बुधाया मता ज़ाल सवेल का चुगली हड़े अबू जहल जो जने रात जे पोइ हिस्से में दरड़ो खड़काई अबू जहल पुछो केर चवे तो तवा जो पुरानो खादिम अबू जहल जन भागा पगार सुबह जो ही वठिया चवे तो जरूरी गाल करिया अबू जहल तकड़ो निकरी आयो मता को मामलो थियो अबू जहल पुछो चाहे जो वडी गेम खेली थम छा खेली थम अज जे लफ्ज़न में चवा अज वडी गेम खेली आयो कैसा खेली थई चवे तो रसूलुल्लाह सा खेली आयो केड़ी गेम खेली थई अबू जहल के राजी करला चवा लगो ए अबू जहल एड़ो कम करे आयो जो सुबह ताईं थींदो भी कोन हुआ रोज वेहणो पियो पवे पो हिकड़े ऐलान सां हज़ारे माण्हू बागी थी वेंदा अबू जहल जो छा कयो थे चवे तो तुंहिंजे बाग मां छह ककड़ियूं खयूं थम छा खयूं थम छह ककड़ियूं खयूं थम महबूबन खे ॾिनियूं थम महबूबन खां हणायूं थम शर्त विधो थम सुबह जो सवेल उहे जे कदे टंग न झली दियो त मां मुसलमान कोन थींदुसि अबू जहल जूतो लाहे बूथ में ठका कराए चेस ओ बेवकूफ ए छा कयो थे ओहो महबूब त ओहो हे खखड़ियूं त छा पर जे मुस्तफा आंगुर खड़दो आ त चंड भी कदमन में किरी पवंदो आ दुश्मन भी मुझे मुस्तफा जा मौजज़ा मनीदा चो सच्चा मौजज़ा तुझा प्यारा
सच्चा मौजिज़ा तुझा प्यारा जो महबूब मदीने वारा सच्चा मौजिज़ा तुझा प्यारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इन मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इन मलाइक सारा रब उसन सहे प्यो जिस्म मथा मासद को बना तुझे इसम मथा रब उसन सहे रब उसन सहे प्यो जिस्म मथा मासद को बना तुझे इसम मथा मासद को बना तुझे इसम मथा कंदा छाव ककर हो या कारा कंदा छाव ककर हो या कारा महबूब मदीने वारा कंदा छाव ककर हो या कारा महबूब मदीने वारा तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंसान मलाइक सारा ओ तुझे कदमन में हन झुकदा जिन्नो इंसान मलाइक सारा तो दुरूद पढ़वा पानी पी वठा या रसूल तवज्जो कर मुझा दोस्त अजीज यार हम चढ़वारा यार हम जो आखिरी तकरीर जो प्रोग्राम जो छो त 9:30 को यार 1.5 कलाक टाइम मुझो टाइम भी हो हाने जेकर खाओ था पाजो टाइम था सुभान अल्लाह ता बिना राजी हो टाइम पर गौर से गाल पूरी कंदो मुझे हबीब करीम अलैहि सलाम जा दीवाना अबू जहल उन पांजे गुलाम जे बूथ ते पादर हणी छा छा ॿुधायो रुपया दीर देंगे अच्छा तागा विसरी वई न जवाब ॾियो छा चयो अबू जहल चयो ओ निभागा ये तो कहिड़ी गेम खेॾिया तो त फर्श जी ॻाल्हि तो करी इहो महबूब त आंगुर जे इशारे तां अर्शन खां बि चंड खे लाहे ॾींदो अबू जहल जे निहारे चवण लॻो सरदार पो हाणे मां त वाइदो करे वेठो आहियां चवे तो वाइदे ते फिरी चे फिरंद सुकोन सुभान अल्लाह चवे तो वाइदे ता फिरी वञ चवे तो फिरंद सुकोन वाइदो कयो थम नामुमकिना चवे तो मुमकिना चवे तो जे मुमकिना त पो मुंहिंजी जान बि हाज़िरा अबू जहल चवेस तो तू मुझो वफादार रही तू मुझो पघारदार रही ये तो करी चवे तो सलाह भी कादे बाकी वायदे तो हटण जी न अबू जहल सोचे सोचे जाहिलन जो अबू चवेस तो भला हिकड़ो कम कर चे तो केड़ो चे तो मुखे वठी हल आया भई जना किथे खखड़ियूं पूरियूं थव अबू जहल चीच सा खोटींदो खखड़ियूं कढंदो इनके चवे तो सुक कर जने छह खखड़ियूं निकतियूं और बधी करे कपड़े में चवे तो हाने कपड़े में सुक करे गीते में न रख जा मुठ में सुक रख जा चवे तो छो चवे तो मथा महबूब निगाह करे त मुठ में निकरी वरी खजी न बणजी वञने अबू जहल खे भी खबर हुई अज जे मुसलमान के शल खुदा हिदायत नसीब अजीज़ान मन पहुंचे तो सरदार फिक्र न कर सुक मुठ में बंद करे हाने आयो आ सुबह जे टाइम ते हुजूर जे दरबार में आका सुबह थी वयो आ हलो तहली ॾिसो मुझे मुस्तफा निहारे मुर्कियो सुभान अल्लाह मुझे महबूब निहारे चो चो हबीब निहारे बुरक्यो मुझे मुस्तफा बुरक्यो ई अंदर में थोरो कुरक्यो जने हबीब फरमायो हलो जेडी मल हलिया अगिया मुझो मुस्तफा पोया ओ गुलाम अबू जहल तरते इंतजार में बीठो आ जेडी मल अबू जहल जे दर खो लग्या त उन गुलाम के अबू जहल मुंडड़ी बाहर करे चेस मुठ सुक सही मुठ
इशारो देस तो मुठ में निहार खखड़ियों सुक थईयन हो हथ कटी चवे तो दिस सुकन जे तो सुक कजा चवे तो सुकहन ए चवे तो सुकहन मुझे महबूब मुस्तफा नेण पोते खणी निहार मुझे महबूब कहने न पोते कया बुदा बुदा कहने न पोते कया अल्लाह मुझे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाजा पाक नेण पोते खणी निहारे मुझे मुस्तफा करीम मुर्के हुजूर हलिया हने अबू जहल के पक्का त खखड़ी वई कोनन के खजी किथो थींदी उन गुलाम के भी खबर खखड़न के सुक मुठ में झलियो तो वने अबू जहल जो पाक जी जो टपिया इसे सच्चाई खजू नवा नवा डगन जा छुगा झलियो बिठियो हने रड़ करे चे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुझे आका तू भी सचो तुझो खुदा भी सचो सोना मुझो खजड़ियों तैयार लगियो कयूं हन मुझे करीम मुस्तफा के अर्ज कई मुझा आका मुखे कलमो पढ़ायो गौर कर पहरी हुजूर फरमायो कलमो पढ़ जे आका कुछ निशानियों खपन अज हुजूर के चवे तो हबीब कलमो पढ़ायो मुझे मुस्तफा फरमायो तरस पहरी खजी हिक हिक ते चढ़ी वञो डंग खा जने खाई लही अची जायको बुधाए त पो मां मुस्तफा तोखे कलमो पढ़ाया सभई पे वफा ब्या मगर हिक मोहम्मद दुनिया आखिरत में वफादार आहे असा तो जे खातर रुनोगार में थे इसो घोट के कुर्बदारो आहे अजीजन बल जरा गौर कर जदे मुझे करीम मुस्तफा फरमायो तो ओ मथे चढ़ी बनी डंग पटे खा जदे डंगन ते पहुतो दिल में ख्याल कई हिकड़ो डंग खा थई जेडी मल जायको डिठई त चे हेड़ो जायको त जिंदगी में मु कदे भी कोन डिठो आ दिल में ख्याल कई साल संगाल की कया हिकड़ो डंगो बात में भी थई हिकड़ो डंगो पट्टे वरी गीदे में विझी लही आयो मुझे हुजूर फरमायो बियते चढ़ी वञ प्रियते चौथीते पंजीते छहीते जी चढ़ंदो वञे डंग खाई दो वञे पर अंदरों खखड़ी कोन पई निकरे हिकड़े पासे खुशबू दिमाग ते सवार हिकड़े पासे खखड़ी न हुजण जे करे बेकरार शादी खजन ता मोटी आयो मुझे मुस्तफा पुछो दे खबर खजी खाते जी मुझा आका जायको कियो हो जवे तो मुके अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम मक्के जो खजू खादम बसरे जो खजू खादम पर मुझा महबूब मुस्तफा जे को हिन खजी में मज़ो आयो मुके जिंदगी में कदे को न आयो मुझे करीम मुस्तफा दे निहारे मुझे करीम मुस्तफा दे निहारे थोड़ो मुरकड़ शुरू तो करे मुझे हुजूर फरमायो दिल में गाल रखियो बैठो खोली छो न तो दिल में गाल रखियो वेठो है खोली छो न तो जवे तो आका खुशबू पंहिंजी जगह ते जायको पंहिंजी जगह ते पर महबूब मुस्तफा अज दी ताई खजी एड़ी कान खाधिया जंहिंजे अंदर खखड़ी मौजूद न होजे आका हिन हिकड़ी न बन छहनी खजन जो खजो खादम खखड़ियो मौजूद न हुयो या रसूल अल्लाह छडक गीदे में रखी आयो हा उनन में चौथ कटी दिखाया खखड़ी खा सवा ए खजी जो डंगो किया इन जी खखड़ी का दे वई मुझे मुस्तफा फरमायो अबू जहल जे चवण ते लगी खखड़ियो जो तो गीदे में लिकायो त हिते किथो अचन
मुझे महबूब मुस्तफा जे दुआ वहा खजी मक्के जे सरजमीन ते तैयार थी रूए जमीन ते हलिया वञो हाजी वेठा हो कसम तो खुदा जो बिना खखड़ीअ जे खजी खाई आया हो या कोन जवाब ॾियो रूए जमीन ते हलिया वञो किथे भी बिना खखड़ीअ जे खजी न हुंदी अगर मिलंदी त मदीने ऐं मक्के में तोखे मिलंदी या उहा ई खजी आ जेका मुझे मुस्तफा करीम खखड़ियूं पोखियूं अबू जहल कढायूं पर मुझो रब चतो महबूब कायनात ई तुझे करे पैदा कई त हे त हिकड़ी खजी ऐ मुझा दोस्त अजीज वक्त तमाम पूरो थियो कुरान करीम जी आयत जेका तिलावत कई जरा उन जो तर्जुमो थियो सलात मुझे आका सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह कुरान करीम जे आयत जो तर्जुमो अल्लाह फरमायो फकैफ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीद की यहूदी उहा घड़ी कयामत जो जिक्र मुझो बेनियाज रब करे रहियो आ की यहूदी उहा मंजर की यहूदो उहो निगाड़ो की यहूदो उहो मंजर जदी असा हर उम्मत मां हिकड़ो गवाह घुराईंदासी हर उम्मत जो हिकड़ो गवाह घुराईंदासी यानी हर नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत ते गवाह बणजी दो अल्लाह फरमायो वजइना बिक अला उलाई शहीदा ऐं मुझा महबूब मुस्तफा तोखे बि घुराईंदासी गवाह बनाए हर नबी रुगी पंहिंजे पंहिंजे उम्मत ते गवाह हूंदो मुझा मुस्तफा तू पंहिंजे उम्मत ते बि गवाह हूंदे त सभिनी नबियनि ते बि गवाह हूंदे अज़ीज़ाने मन हर नबी पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदो मुझो मुस्तफा पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदो घोट कांडेरो कीरियो जे पट ते वेहण वारा खोल वञी क़ुरान जो पंजो सिपारो चार रुकू पूरा थियन ॾिस त क़ुरान में छा लिखियो पियो आहे अल्लाह तो फरमाए मुझो महबूब पंहिंजे उम्मत ते गवाह हूंदो गवाह उहो हूंदो आहे जेको अखियुनि सां ॾिसंदो आहे जवाब कोर्ट में गवाही दी बिया त छाजी गवाही सही मां गवाही तो या तो अखिन सां ॾिठो कुरान तो चवे हर नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत जो गवाह हूंदो मुझो मुस्तफा भी उम्मत जो गवाह हूंदो हाणे जवाब ॾे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ज़ाहिरी तौर ते 1400 साल गुज़री विया गुंबज़े खज़रा में आरामी अज तो जो जलसो हिते हली रहियो आहे ख़ुदा त मुझो मुस्तफा गवाह आहे या नाहे जवाब दे जे चवी तो नाहे त कुरान जो इनकार आ जे चवी तो आहे त पो दिल जो इकरार कयामत जो ॾींहुं थींदो तोखे सबूत ॾियणो कोन पवंदो त मुंहिंजा आका मियां मंजूर अहमद तोखे सबूत ॾियणो न पवंदो त मुंहिंजा आका तूं पंहिंजे पुट राजा जे तोहर में तो महबूब जो मीलाद कयो हो तोखे ॿुधाइणो न पवंदो मुंहिंजो आका पाण ॿुधाईंदी ओ राजा जा अब्बा मां महबूब जो मीलाद करे रब जो क़ुरान मां मुस्तफा जो दुरूद जी महफिल सजाइण वारा तो दुनिया जे खुशी में मां मुस्तफा के याद कयो अज जन्नत जे थदन हवाउन में मां मुस्तफा तो के याद ऐं अचण वारो तव्हां खे मुबारक ॿुधण वारो तव्हां खे मुबारक इलाइक़े जे सभिनी खे मुबारक इन नंढे राजा जे अबे अम्मा चाचिन मामिन मासन जेके भी रिश्तेदार सभिनी खे मुबारक जो अल्लाह जी ज़ात उन्हनि खे बचड़े जे तोहर जे मौके ते धमाका भी थींदा हन फायरिंग भी थींदियूं हन राग रूप थींदा हन मूंखे हिकिड़ो कसम तव्हां खे रब जो थो ॾियां मूंखे सोची को जवाब ॾिजो
जो मां सिर्फ मदरसे जो पढ़ल मौलवी न है अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह दुनिया जी तालीम अब काफी अल्लाह जे ज़ात नसीब किया मुंजा दोस्त अजीज हर किस्म जी तकरीर जाना तो मानू जा माइंड दिसी करे ॻाल्हाईंदो हा उन्हनि जे तबियतुनि जे मुताबिक़ ॻाल्हाईंदो हा जे लेवल जा माण्हू हूंदा आहिनि इन लेवल जी इल्मी ॻाल्हि कंदो हा मूंखे जवाब ॾियो अल्लाह हर जगह ते आहे या न वरी सोची जवाब ॾियो आहे हाणे ॿियो सवाल जहन शादी या तोहर में औरतुन जो राग थींदो आ शराब जी में सोची को जवाब ॾिजो शराब जी महफिल थींदी आ फायरिंग थींदियूं आहिनि किथे किथे त खून बि थी वेंदा आहिनि ॿुधायो रब उते हूंदो आहे या कोन हूंदो आहे साईं जवाब ॾियो ॻाल्हायो छो अल्लाह उते हूंदो आहे या कोन हूंदो आहे जो अल्लाह हर जगह ते हूंदो आहे अल्लाह होता मंदिर में खुदा कोने जवाब दे मंदिर में भी खुदा मस्जिद में भी खुदा खुदा त जिथे किथे आ वो मुखे जवाब दे तू पंहिंजे अकुल खां पुछी करे जे जगह ते खुदा भी मौजूद आ शराब जी महफिल हली रही आ गलत किस्म जा मुजा दोस्त साज हली रहा हन खुदा त मौजूद आ पर जवाब दे उते खुदा जी रहमत मौजूद आहे या नाहे जो रहमत मौजूद नाहे रहमत किथे हुंदी आ जो वनुनज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन जिथे अल्लाह जे कुरान जी तमार होंदी आ मदीने वाले मीर जे दुरूद जी पुकार होंदी आ उते रब जे रहमत जो वसकार होंदो आ यानी खुदा जिथे किथे होंदो आ पर मुझो मुस्तफा जिथे किथे न होंदो आ याद रखी मुझो मुस्तफा फकत उते होंदो आ जिथे आशिकन ऐं दीवानन जी महफिल होंदी आ जिथे ईमान वारन जी महफिल होंदी आ छो तो मुझो मुस्तफा रहमतन लिल आलमीन जिथे मुस्तफा होंदो आ ते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल जिथे महबूब होंदो आ उते रहमत जो नुज़ूल होंदो आ मुझे मुस्तफा के अल्लाह एतरी ताकत अता फरमाया जिथे चाहे जेडी मन चाहे मुझो मुस्तफा पहुंची सके सिंधी बोलिए में मता अकीदो टूटी पवई कचड़ो ज़हन थई गाल के समझ जिब्राइल ॿुधो थे अदा जिब्राइल ॿुधो थे जे जो नालो जिब्राइल ॿुधा मुझे मुस्तफा जे बचड़न जा झूला झुलाईंदो आया कोन झुलाईंदो आ जवाब ॾे अम्मा फातिमा ज़हरा का पूछो अम्मा फातिमा सुनी फरमाई थी मां पांजे बचड़े हसन के पांजे बचड़े हुसैन के झूलड़े में सुमारे खरड़े जो कमुकार कंदी हा दिल में ख्याल इंदो आ बचड़न जो झूलड़ो झुला जा अच्छा त ये पियो लगे जणो हाणे केर ताज़ो झूलो झुला ए वयो आ हबीब करीम आया अर्ज कयो मुझा आका जेडी मला चाहती ए झूलो झुलंदो तो रहे मुझे मुस्तफा फरमाए बचड़ी फिक्र न कर रब जिब्राइल जी टूटी जो लगाए छलिया जिब्राइल जे बचड़न जा झूला झुलाए मुझा दोस्त अजीज मेराज जे रात जे महबूब जा जिब्राइल कदम चुमे वो जिब्राइल तमाम मलाइकन जो सरदार आहे या नाहे आहे मीकाइल उन जड़ो चो नाहे इसराफील उन जड़ो नाहे इज़राइल उन जड़ो नाहे सभिनी मलाइकन जो पावर एकड़े पासे जिब्राइल जो वधीक आहे या नाहे पक्की गाल हा त पो जिब्राइल जिब्राइल जे मातहत इज़राइल ये गाल उन्हन ला थो कया जन जे दिल में ख्याल इंदो आ त महबूब हर जगह ते कीअं पहुचंदो अजीज़ मन उन्हन का एतरो सवाल कयो त इज़राइल हिकड़ो आ या 30-35 जवाब दियो जदे इज़राइल हिकड़ो आ हिकड़े मिनट जे अंदर
अमेरिका जे माण्हुनि में भी जुदाई विझी रहियो आहे, पाकिस्तान में जुदाई विझी रहियो आहे, इसराइल में जुदाई विझी रहियो आहे, चाइना में जुदाई विझी रहियो आहे। मिंटो साॻियो आहे, जबलनि में भी इज़राइल, जंगलनि में भी इज़राइल, शहरनि में भी इज़राइल, मुंहिंजा दोस्त अस्पतालनि में भी रोडनि ते भी। जॾहिं इज़राइल हिकिड़े मिंट में पूरी दुनिया में पहुंची सके तो इज़राइल जो सरदार जे जितर जो गुलाम ॿुधा उन इमामुल अंबिया जो मकाम छा हूंदो। सोची को जवाब दे। चो कहिड़ियूं भेटूं, आखिरी शेर है, कहिड़ियूं भेटूं चो कंदे मूसा अल्लाह, कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुंहिंजो दिल पर बि शइ आहे। कहिड़ियूं भेटूं यार कंदे मूसा अल्लाह, कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुंहिंजो दिल पर बि शइ आहे। सभई सिंगार जी पी हो यार, सभई सिंगार जी पी हो, पर आका जो सिंगार जो भी शइ आहे। ओ कहिड़ियूं भेटूं है बणिया जे कुरेब में कैदी, गुज़ारियो उमेर गुलामीअ में। ओ बणिया जे कुरेब में कैदी, गुज़ारियो उमेर गुलामीअ में। कयूं दिल जान जो सौदो अल्लाह, कयूं दिल जान जो सौदो, कयूं दिल जान जो सौदो, पर अञा वापार बि शइ आहे। कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा अल्लाह, कहिड़ियूं भेटूं कंदे मूसा मुंहिंजो दिल पर बि शइ आहे। ओ कहिड़ियूं भेटूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत इन नंढड़े राजा खे उमिरि दराज़ अता फरमाए। अल्लाह ताला उनखे पंहिंजे अबे अम्मा जे लाइ अखियुनि जो ठार बनाए, हुज़ूर जे दीन जो रखवालो बनाए। अल्लाह ताला उनखे सुहिणे नबीअ जी मोहब्बत अता फरमाए। उन जे वालिदैन खे अल्लाह ताला 5 वक्त नमाज़ नसीब फरमाए, क़ुरान करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। जेके आया हो सभिनी खे मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब जे रहमत वारो वंड अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे बख़्शिश मां तोखे असांखे वंड अता फरमाए। अल्लाह ताला saya melari putar aja. अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत तव्हां सां सभिनी जे मथां राज़ी चओ आमीन। अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदक़े तव्हां सां जे मथां राज़ी त थियो आहे, तॾहिं त इहा ज़िक्र जी महफ़िल नसीब थी। राज़ी त थियो आहे। ई जेके घड़ी वेठा आहियूं छाजे लाइ वेठा आहियूं? कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथऊं, पंहिंजे दिलि खां पुछो। जॾहिं न महबूब जो ॻाल्हि ॿुधबी आहे त दिलि चवंदी आहे त वरी वरी थिए त ॿुधां। तो असां पुनर जो ॻाल्हियूं ॿुधियूं दिलि ठरी आहे कान ठरी, पर हेॾो अञा हमराह जेको जलसे वारो आहे उहो अञा ख़बर न आहे कॾहिं ठरंदो। अदा तूं छा शेर हिकिड़ो जेको दोस्त अजीज दोस्तों, मुर्शिद सभिनी जो पीरन जो पीर जेको आहे रात जो सोनो दिल भर दस्तगीर केरा पीरन जो पीर वरी चयो सोनो अब्दुल कादिर जीलानी घोट रहमतुल्लाह अलैह। हाणे उन सोने महबूब सुभानी जो थोड़ो चवां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कौन सी आज़म जा मुरीदा सल्लल्लाहु अलैहि
निसुयार हर पीरो असा जो लख मुबारक थव दस्तगीर असा जो दस्तगीर तेरा ए निसुयार हर पीरो असा जो लख मुबारक थव दस्तगीर असा जो लख मुबारक थव दस्तगीर असा जो चौ हक वारी जमाइत आयो हक वारी जमाइत आयो चौ हक वारी जमाइत आयो असा यारन धड़े का नायो हक वारी जमाइत आयो असा यारन धड़े का नायो यारिया रो नंगर अखीर असा जो लख मुबारक थव दस्तगीर असा जो लख मुबारक थव दस्तगीर असा जो पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे बद का पो हाणे हिकड़ो मिसो मुझे मुर्शिद यार सजण पीर जो आई न कहे वजीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा न कहे अमीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा न कहे अमीर जा ये मुझो पांचो ठहल है इन करे पांजी दिल जी अकी नथो ॿुधाइण खड़ी जॾहिं नेर सुणो सजण निहारी तो आगे आशिकन जे दिल खे जियारी दो आहे खड़ी जॾहिं नेर मुर्शिद निहारी तो आगे आशिकन जे दिल खे जियारी दो आहे मौजन में सदा मौजन में सदा निसो फकीर अदा ही मौजन में सदा निसो फकीर अदा मिली निगाह जो जल खे वियो खैर आ न कहे अमीर जा न कहे वजीर जा असी मुरीद आयो सजण साईं पीर जा न कहे वजीर जा आखिरी पंहिंजे नाले वारो मिसरो भला भाग रब कया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया दस सजण साईं पीर जा भला भाग रब कया हिन ताहिरी फकीर जा हथड़ा नसीब थिया दस सोने सजण पीर जा हाणे मौजू करे इसी दुनिया ठरे हाणे मौजू करे इसी दुनिया चवे छाती दुनिया चवे ॾिसो राज पर मथा ही पुर पपीर जा ॾिसो राज पर मथा ही पुर पपीर जा न कहे अमीर जा न
न कहे वजीर जा असी गुलाम आयो सुने दस्तगीर जा सदे दिस यार तू दिल सा पुकार तू पहुंची भी तो पलक में पीर ने जो पीर आ जो बगदाद वारो मीर आ न कहे अमीर जा व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।